दोस्तों, जैसा सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जी सॾ ते गवर्नमेंट हाउस स्कूल साबू बुरड़ो में मुकम्मल हड़ताल कई आहे। हाणे असां ताला हिते रखी तैयार करे वेठा आहियूं, त हाणे असां हिनखे ताला हणी बंदि कंदासीं। पर इन खां अॻु में तव्हांखे हिन शानदार बहितरीनु तालीमी इदारे जी थोरो दर्शन थी वेंदो। हीअ असांजी लाइब्रेरी आहे ऐं हीअ असांजा क्लासरूम्स आहिनि, जंहिंमें का बि हलचल न आहे, का बि चुरपुर न आहे। ऐं जंहिं तरीक़े सां सिंध जे एम्प्लॉइज़ सां, सिंध जे मैनेजमेंट सां, सिंध जी गवर्नमेंट जहिड़े क़िस्म जी तकलीफ़ ॾेई उन्हनि खे माली इस्तेहसाल ऐं उन्हनि जो फ्यूचर दाव ते लॻाए छॾियो आहे। उन जे एहतजाज तौरु जीअं सॼी सिंध में एहतजाज कयो आहे, ईअं असांजो बि उन एहतजाज में पंहिंजे सिंध एसोसिएशन एम्प्लॉइज़ जे सॾ ते हिते मुकम्मल हड़ताल आहे ऐं मुकम्मल तालाबंदी आहे। मुकम्मल स्कूल खे बंदि कयो वियो आहे। को बि हिते जेके क्लास सॼा भरियल हूंदा आहिनि शागिर्दनि खां, ॿारनि खां, इहे सभु जेके आहिनि ख़तमु कयो वियो आहे। सभिनी ॿारनि खे घरु मोकिलियो वियो आहे।